नाज़रीन, बलोचिस्तान खां आयल ॿोॾ जे पाणी सबब ज़िले कंबर शहदादकोट जा 50 खां वधीक ॻोठ मुतासिर थिया आहिनि, जिन में दोदो चांडियो, गाज़ी खान, सोनो खान चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। ॻोठनि जो हिन महिल ताईं शहर सां ज़मीनी राब्तो कटियल आहे। बलोचिस्तान ऐं सिंध जे दग खां पाणीअ जो छोड़ हमल ढंढ में जारी आहे। इंतज़ामिया तरफ़ां बरसात मुतासिरनि खे सहूलतूं न मिली सघियूं आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते राब्तो कयो आहे कंबर शहदादकोट जे रिपोर्टर पीर कयूम चांडियो सां। जी कयूम, इहो ॿुधायो त बलोचिस्तान खां आयल ॿोॾ जी पाणी सबब ज़िले जा कहिड़ा कहिड़ा ॻोठ मुतासिर थिया आहिनि ऐं हिन महिल ताईं इंतज़ामिया मुतासिरनि जी मदद लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि? जी, बलोचिस्तान खां आयल ॿोॾ जे पाणी सबब ज़िले कंबर शहदादकोट जा 50 खां वधीक ॻोठ मुतासिर थिया आहिनि, जिन में दोदो चांडियो, सनड़ी चांडियो, गाज़ी खान, सोनो खान चांडियो, हाजी मरी जो कुबो, राहू जो आइठो समेत ॿिया ॻोठ शामिल आहिनि, जिन जो ज़मीनी राब्तो हिन वक़्त ताईं कटियल आहे। बलोचिस्तान ऐं सिंध जे दंग खां हिन वक़्त ताईं पाणी जेको आहे सो हमल ढंढ में जारी आहे। हमल ढंढ खां पहिरियां सारो ढंढ अचे थी पई। सारो ढंढ में ॿोॾ जे पाणीअ जो दबाव वधी वञण जे करे गेबीदेरो रोड खे कट ॾिना विया, जंहिंजे करे उन कटनि मां जेको पाणी आहे उहो हमल ढंढ में जारी आहे, हमल ढंढ में छोड़ कयो पियो वञे। हिन वक़्त ताईं पाणीअ में काफ़ी सातरी लाथ आई आहे। 11 इंच पाणी जेको आहे सो घटियो आहे, पर पोइ बि तंहिंजे बावजूद जेको ज़मीनी राब्तो आहे ॻोठ वारनि जो, जेकी बि 50 खां वधीक ॻोठ आहिनि उन्हनि जो ज़मीनी राब्तो कटियल आहे, उहे शहरनि ताईं नथा अची वञी सघनि ऐं इंतज़ामिया जे तरफ़ां बि जेकी सहूलतूं आहिनि उहे बि उन्हनि खे एतिरियूं सारियूं न मिली सघियूं आहिनि। जेको राशन आहे, राशन बि जेको आहे सो उन्हनि ताईं न पहुची सघियो आहे ऐं केतिरा ई उतां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि वीडियो वायरल कंदे चयो आहे त इंतज़ामिया जे तरफ़ां असांखे राशन त ठहियो पर टेंट बि न मिली सघिया आहिनि। उन्हनि जो इहो बि चवणु आहे त असांजो जेको पंहिंजो घरनि में पयल राशन हो उहो बि ख़तमु थी चुकियो आहे। अलबत्ता रेवेन्यू जे जेकी पंहिंजो ज़िले इंतज़ामिया आहे उन जे तरफ़ां जेको राशन कल्ह मोकिलियो वियो हो त उनखे बि बुठी लश्कर खां उतां जे इलाइक़े वासियुनि उन जे मथां लूटमार करे ऐं जेके रेवेन्यू जा अमलदार ऐं पुलिस एहलकार आहे उन्हनि खे बि मार कुट कई ऐं जेको राशन हो उहो फुरे हलिया विया आहिनि। इंतज़ामिया जे तरफ़ां जॾहिं असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त उन्हनि चयो त असीं जेके पाणीअ जे हेठि जेके ॻोठ आयल आहिनि उन्हनि ताईं कुझु राशन पहुचायो आहे ऐं कुझु पहुचायूं पिया ऐं MP नवाब सरदार खान चांडियो जे तरफ़ां बि उन्हनि ताईं राशन मोकिलियो पियो वञे पियो, पर केतिरा ई अञा ॻोठ हिन वक़्त ताईं रहियल आहिनि जिन खे राशन न मिली सघियो आहे ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असांखे दवाऊं, राशन ऐं टेंट ॾिना वञनि त जीअं असां हिन शदीद गर्मीअ में हिन जेकी ॿोॾ वारी सूरत हाल आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बि बची सघूं। जी।